नाज़रीन, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े से बरसात जो सिलसिलो जारी है। ताज़ी सूरत हाल मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूद है इमदाद सुमरा। जी इमदाद, छा तफ़सील है? जी बिल्कुल, इन वक्त कराची के केतरनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जो है वो पिण जारी है। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिनमें गुलशन इकबाल, लियारी, शेरशाह बल्दिया टाउन, औरंगी टाउन समेत केतरनि इलाइक़नि में हिन वक्त जो है बरसात जो सिलसिलो जो है वो जारी है। बरसात पवण सबबि बरसात जो पानी जो है वो रोडनि रस्तनि ते पिण बहिजी वियो आहे, जिन सबबि ट्रैफ़िक जो है पिण मुतासिर थी है। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सुबुह खां वठी हिन महिल ताईं बरसात जो है वक़्फ़े सां उहो सिलसिलो जारी है। बरसात पवण सबबि मौसम जो है हींअर उहा ख़ुशगवार थी वियो आहे। सर्दी में पिण इज़ाफ़ो थी वियो आहे, जिन त हिन वक्त कराची के केतरनि इलाइक़नि में तेज़ बरसात जो वसकारो जो है वो जारी है। मौसमियात खाते पारां इहो चयो वियो आहे त 20 अगस्त ही बरसात जो है वो सिलसिलो जारी रहंदो। हिन वक्त कराची जा जेकी हेठाई जेके इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पानी जो है वो बेहिजी वियो आहे। कराची के खारादर वारे इलाइक़े में जेको आहे उते पानी बीहण सबबि पानी जो है पानी तलाउ जो ॾेक ॾेई रहियो आहे। उते हैवी मशीनरियूं पिण पहुचाई हुयूं आहिनि। गुलशन इकबाल में जेको आहे बल्दियात खाते पारां उते बरसात पानी के निकाल लाइ हैवी मशीनरियूं पिण उते पहुचायूं आहिनि। बरसात जो पानी जेको आहे निकाल कयो पियो वञे। हिन वक्त जेको आहे सिंध हुकूमत जो तर्जमान एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब समेत केतिरा ई जेके सूबाई वज़ीर जेके फोकल पर्सन आहिनि उहे बि जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे पानी जे हवाले सां उते जाइज़ो वठी रहिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक्त कोरंगी काज़ वे जेको आहे उहो पिण बंदि पियल आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक उते मुअतिल आहे। जिन त हिन वक्त जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो वसकारो जेको आहे उहो पिण जारी आहे।